ती धणी तहरीक चेयरमैन कादर चांडे चयो आहे त सिंध अमण जे ॿचड़नि खे हथरादू बोर्ड ज़रिए दरबदरी वारी ज़िंदगी ॾींदड़ ज़ालुम हुक्मराननि जे करतूतनि ते हर गैरतमंद सिंधी जे अंदर में बाहि भड़की रही आहे, जेका केॾी महिल बि भड़को खाई निकिती त ज़ालिमनि खे लिकण जी जाइ बि न मिलंदी। इन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जामशर में समाजी तंज़ीम अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे सहकार सां 50 बोर्ड मुतासिर कुटुंबनि में 10 किलो अटे वारा बैग विराइण खां पोइ साफ़ सां ॻाल्हाईंदे कयो। कादर चांडे वधीक चयो त हुक्मरान बोर्ड मुतासिरनि जी वार करण बदिरां सभु इमदाद पंहिंजे उताकनि ऐं गुदामनि में भरे रखे छॾी आहे, पर कंहिंखे कुझु ॾियण लाइ तयारु न आहिनि। अधु सिंध खां वधीक मुतासिर थींदड़ इलाइक़ा हिन वक़्तु बि पाणी हेठां आहिनि, जिते इंसानी ज़िंदगी मुकमल मफ़लूब बणिजी चुकी आहे। उते जूं ॿनियूं, वणिज वापार ऐं कारोबार सॼो ठप लॻो पियो आहे। माण्हू रोडनि रस्तनि जे किनारनि सां निटण उस में वेठल इमदाद जा मुंतज़र आहिनि। सरकार अञा ताईं को बि ख़ातिर ख़्वाह इंतज़ाम न आहे कयो। हिक पासे बुख ऐं बदहाली आहे त ॿिए पासे वरी मलेरिया, डेंगी बुखार, खंघि, दस्त, उल्टियुनि ऐं चमड़े जी बीमारियुनि कर खंयो आहे। बोर्ड मुतासिरनि जे कैंपुनि में बीमारियुनि जी सट न सहंदे जेकॾहिं को फ़ौत थी वञे थो त उन जे मड़ खे पंहिंजे माॻ ॾांहुं पहुचाइण लाइ सरकार जे इदारनि वटि को बि इंतज़ाम न आहे। पर वरी बि आउं जस ॾियां थो अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जहिड़नि निजी इदारनि खे, जेके पंहिंजे वसार बोर्ड मुतासिरनि जी मालिकी कंदे संदन मदद करे रहिया आहिनि। इन मौक़े ते अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे चेयरमैन शेख अब्दुल्ला कोस्तानी जो चवणु हो त धरती धणी तहरीक जे चेयरमैन कादर चांडे जा थोराइता आहियूं, जंहिंजी सरवाणी में 50 ख़ानदाननि ताईं 10 किलो अटे जा बैग पहुचाइण में आसानी थी। उमेद त अॻिते बि संदन साथ सां बोर्ड मुतासिरनि जी ख़िदमत जारी रखी वेंदी।